इसराइली गज़ा ते 53 हंधनि ते बमबारी वधीक 500 फ़लस्तीनी शहरी शहीदनि जो अंग 8000 खां वधी वियो 22000 खां वधीक ज़ख़्मी। इसराइली वज़ीर आज़म नेतन्याहू थींदड़ हमलनि खे आज़ादी जे लाइ ॿी जंग करार ॾेई छॾियो। संदसि चवण आहे त हमास खे शिकस्त ॾियणु इसराइल लाइ इम्तिहान आहे। हमास जो चवण आहे त फ़लस्तीनी हिक हिकाणी जो वक़्तु सम्झनि ऐं उन्हनि जो साथ ॾियनि। फतह इंशाअल्लाह फ़लस्तीनियुनि जी थींदी। तुर्क सदर रजब तैयब उर्दगान तरफ़ां अमरीका ऐं ओलह मथां छिती तनक़ीद। संदसि चवण आहे त छा ओलह हिकु दफ़ो ॿीहर सलेबी जंग जो ख़्वाहिशमंद आहे। इसराइली ज़ुल्मनि पोयां ओलह जे ताक़तुनि जो हथु आहे। यूक्रेन लाइ ॻोढ़ा ॻाड़ींदड़ ग़ज़ा जे ॿारनि लाइ आवाज़ छो न उथारे रहिया आहिनि। ईरानी सदर इब्राहिम रईसी चयो आहे त इसराइल हदूं ओरांघियूं त को बि मुल्क कार्रवाई लाइ मजबूर थी सघे थो। वॉशिंगटन किन को बि क़दम खणण खां रोके इसराइल जी वसीह हिमायत जारी करे रहियो आहे। सखर में पाकिस्तान लिटरेचर फेस्टिवल जो ॿियो ॾींहुं मुख़्तलिफ़ वेहकूं अदीबनि शाइरनि ऐं दानिशवरनि जी शिरकत। औरतुनि तरफ़ां हथ जे हुनर जो स्टॉल क़ाइम। मुख़्तलिफ़ सक़ाफ़ती शयूं नुमाइश लाइ पेश कयूं वेयूं। ख़ुर्शीद शाह जो चवणु आहे त मुल्क अञा जमहूरियत ॾिठी ई न आहे। सभिनी जे रवैयनि ते आहे त जमहूरियत आणी आहे या सिलेक्शन करणी आहे। जेकॾहिं सिलेक्शन ई थी त मुल्क जो नुक़सानु थींदो। लेवल प्लेइंग फील्ड बराबरि थियण सां ई इलेक्शन क़बूल हूंदी। सिंध जो नाले वारो लेखक ऐं दानिश्वर वली राम वल्लभ देहांत करे वियो। हैदराबाद में अग्नि संस्कार आख़िरी रस्मुनि में सवें माण्हुनि जी शिरकत। सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे नतीजनि ख़िलाफ़ हैदराबाद में सवें शागिर्दनि जी एहतजाजी रैली। अॻवान जो चवणु आहे त सिंध पब्लिक सर्विस कमीशन नौकरियूं विकिरो करे नौजवाननि जो मुस्तक़बिल तबाह कयो आहे। उडेरे लाल में कोहली बिरादरी तरफ़ां बासरनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। अॻवाननि जो चवणु आहे त बासरनि हमलो करे घरनि ऐं मंदरनि खे नुक़सानु पहुचायो आहे। पुलिस बासरनि ख़िलाफ़ कंहिं बि क़िस्म जी कार्रवाई लाइ तयार न आहिनि। ऐं वर्ल्ड कप जी मैच में भारत इंग्लैंड खे कामयाबी लाइ 230 रन्सुनि जो टारगेट ॾेई छॾियो। भारतीय कप्तान रोहित शर्मा जी शानदार 50, सूर्या कुमार यादव जूं 49 रन्सूं, डेविड वली जूं 3 विकेटूं।